अस्सलाम वालेकुम व्यूअर्स जो कि इन वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त अब्बास गुल ओढाणो जी ज़िंदगी बाबति। अब्बास गुल ओढाणो लाड़काने शहर सां तालुक़ु रखे थो। अब्बास गुल हिकिड़ो तमामु बहितरीनु अदाकार आहे। दोस्तों, अब्बास गुल पहिरियों ड्रामो पंहिंजा परां मां तमामु घणी इज़त ऐं शोहरत हासिलु कई। अब्बास गुल खे पंहिंजा परां मां तमामु घणी हिकिड़ी सुठी मोट मिली। दोस्तों, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओढाणे काफ़ी ड्रामनि में बि कमु पिणु कयो आहे, पर सभिनी खां हिट ड्रामो अब्बास गुल जो जेको हुयो पंहिंजा परां आहे। दोस्तों, अब्बास गुल जा वॾा जेके आहिनि उहे सऊदी अरब में रहंदा आहिनि ऐं अब्बास गुल अदाकारी जे करे सिंध में रहे पियो। अब्बास गुल शादीशुदा आहे ऐं हिकिड़ो तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे। दोस्तों, अब्बास गुल ओढाणो दर्दन दरिया में बि तमामु घणो कमु कयो आहे, उन में बि तमामु सुठी मोट मिली अथसि। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओढाणे केटीनि ते बि खोड़ सारा ड्रामा कया आहिनि, जंहिंमें हिन सुठी परफॉर्मेंस हासिल भी पिणु कई आहे। तो दोस्तों, हीअ हुई अॼु जी वीडियो। उम्मीद थो करियां त अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आई त लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा।